अस्सलाम वालेकुम दोस्तों। ड्रामा सीरियल पंजाबेरी ड्रामे में छा थींदो। छा सावल हाणे चाकर खान के मञाणे में कामयाब थी वेंदो। छा रूंडो आखिरकार हाणे पंहिंजी भेण ऐं जाबिर खान के फसाए छॾींदो। छा हसीना बेगम जाबिर खान जे हथां चाकर खान के माराए छॾींदो। छा चाकर खान आखिरकार सावल जे ॻाल्हियुनि मथां भरोसो कंदो। त दोस्तों तव्हांखे सॼी कहानी ऐं अपडेट इन नंढड़ी ऐं छोटड़ी वीडियो में ॾियण वारा दोस्तों। वीडियो के आखिर ताईं ॾिसंदा मुंहिंजे यूट्यूब चैनल में जमाली के लाज़मी सब्सक्राइब कंदा। त दोस्तों सब्सक्राइब करण सां को आवाज़ जो बैलेंस न करंदो। काफ़ी असांजी हौसला वधाए थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियो ॾिसण वटां मिलंदा। दोस्तों आवाज़ जो टाइम वेस्ट कोन पिया करियूं, हलूं था पंहिंजे कहानी ऐं अपडेट जी तरफ़। दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा त सावल खान जेको आहे चाकर खान खे हक़ीक़त ॿुधाईंदो ऐं चाकर खान जेको आहे उन खां सभु हक़ीक़त पुछा कंदो। बहरहाल चाकर खान जेको आहे सावल जे ॻाल्हि मथां भरोसो कॾहिं बि न कंदो। पोइ सावल खान उनखे चई छॾींदो त अगरि जेकर तूं मुंहिंजे ॻाल्हियुनि मथां भरोसो नथो करे त पोइ मां तोखे अॻिते कहिड़ा ॻाल्हियूं ॿुधायां। पोइ मां वञा सभु ॻाल्हियूं तुंहिंजे अॻियां कयां बयानु कयां। ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त रूंडो खान जेको आहे उनजो रायो इहो हूंदो त मां आख़िरकार अगरि जेकर जाबिर हेॾे होॾे कयो त पोइ मां उन्हनि जा वार पटराए सघां थो, मतिलबु त उन्हनि खे फसाए बि सघां थो। पोइ शेर दिल जेको आहे उन खे चवंदो त मता तूं ईअं करे, अगरि जेकर तो ईअं कयो त पोइ जाबिर खान ऐं फूफी जेको आहे फांसी पवंदा। पोइ चाकर खान उन्हनि खे कॾहिं बि बख़्श न कंदो। रूंडो चवंदो शेर तूं परेशान न थी, सॼो कमु मुंहिंजो आहे, मां जीअं बि कयां इहो मुंहिंजी मर्ज़ी आहे। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदो त हसीना जेको आहे जाबिर खान सां मिलंदो ऐं जाबिर खान खे चवंदो त हाणे जेको आहे तूं इहो प्लान निगठा त असां चाकर खान खे कीअं मारियूं, मतिलबु त चाकर खान खे कीअं ख़तमु कयूं। जाबिर खान चवंदो त बसि तूं इन ॻाल्हि जी टेंशन न कर, अगरि जेकर चाकर खान मुंहिंजे वट में अची वियो त पोइ मां उनखे घुमाए रखंदुसि। पोइ मां इनखे ईअं त घुमाईंदुसि जो दुनिया यादि रखंदी। हसीना चवंदो त बसि जाबिर खान असांजे विच में सिर्फ़ु इहो ई चाकर खान आहे, अगरि जेकर चाकर खान मरी वियो त पोइ तुंहिंजी ऐं मुंहिंजी बि शादी थी सघंदी, जेकर चाकर खान न हुओ त पोइ इहो असरो लाहे छॾ। ऐं ॿिए पासे दोस्तों हाणे तव्हां ॾिसंदा त चाकर खान जेको आहे सावल खान खां सभु हक़ीक़त पुछा कंदो। बहरहाल सावल खान जे ॻाल्हियुनि मथां कॾहिं बि एतबार न कंदो ऐं उनखे चई छॾींदो त तूं गद्दार आहीं, तो बाबा साईं सां गद्दारी करे ऐं तो उनखे मारे छॾियो। बहरहाल मां उन खां तोखां सभु हिसाब किताब पूरा कंदुसि। दोस्तों उम्मीद है कहानी आई हूंदी, मूंखे पसंदि। असांखे ॾींदा हाणे इजाज़त, वरी तव्हां सां मिलंदासीं नई वीडियो में। जेसीं ताईं पंहिंजो ख्यालु रखंदा। खुदा हाफ़िज़।